नाज़रीन, घारो ऐं भरपासे में बिजली जी लोड शेडिंग अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। तफ़सीलनि लाइ पेश आहे ख़ालिद अज़ीज़ जतोई जी हीअ रिपोर्ट। जीअं त अॼु हिकु केसी घारो अॻियां अॼु असांजो शहरी सियासी समाजिन पारां हीअ अॼु असां एहतिजाज जेको कयो आहे के लिट घारे पारां जेको बदमाशी कई पई वञे, का बि कानून में का बि लिखत में हिननि लोड शेडिंग घारे जी न आहे, पर कंहिं बि माना को टाइम लोड शेडिंग जो कोन्हे, पर हर वक़्तु जेका CNG पंप आहिनि उन्हनि ते 24 कलाक लाइट आहे ऐं जेका हिते ग़रीब मिसकिननि जा जेका असांजा घारे वासियुनि जा घर आहिनि उन्हनि खे हिन गर्मी शदीद गर्मी मंझि का बि लाइट जी जेके त फराहमी कोन्हे ऐं बिल जेका अचनि पिया। हालांकि लॉकडाउन दौरान सिंध गवर्नमेंट बि इहो ऐलान कयो त किस्तनि जी सूरत में तव्हां अदा कजो, पर हिते असां जॾहिं हिन ऑफिस ते अचूं था हिते हिकिड़ो रमीज़ जेको सुपरवाइज़र आहे सामटियो हिकु बदमाश वेठल आहे, ॿियो साक़िब मेमन आहे, उहो चवे थो त मुंहिंजी का बि वस में कोन्हे। ख़ुदा यारा हिन के लिटिक ते केरु नोटिस वठंदो, केरु हिननि खे चवंदो। महंगी लोड शेडिंग आहे ऐं जेके डिडक्शन बिल मोकिले था वञनि, ओवर रीडिंग करे हितां बिल मोकिले, जेको बिल 500 जो ईंदो उहो 5000 जो बिल थी वियो आहे ऐं लॉकडाउन जे करे माण्हुनि जो रोज़गार अॻे ई मुतासिर आहे। मथां वरी के इलेक्ट्रॉन जी जेका हीअ लोकल इंतज़ामिया आहे या माण्हुनि खे ब्लैकमेल करे माण्हुनि खां भत्ता तलब थी करे ऐं इज़ाफ़ी बिल न ॾियण जी सूरत में माण्हुनि जा कनेक्शन कटिया था वञनि। हिन गर्मी जे मौसम में, हिन गर्मीअ जेका मौसम आहे हिन में माण्हू अॻे ई तंग लॻा पिया आहिनि। हिकु तरफ़ लॉकडाउन आहे, ॿिए तरफ़ बेरोज़गारी आहे, टे तरफ़ बिजली वारनि जी गुंडागर्दी आहे, जे अमल के ख़िलाफ़ अॼु असांजो हीउ पुरअमन एहतिजाज आहे। अवाम ऐं हितां जे माण्हुनि जे अॻवानी जे हैसियत सां आऊं चवां थो इंतज़ामिया खे केई जे इंतज़ामिया ते फौरी तौर साक़िब मेमन खे फौरी तौर हटायो वञे ऐं ॿी जेकी इज़ाफ़ी लोड शेडिंग कई पई वञे 6 खां 4 कलाक, माना हितां जे फार्म हाउसनि खे 24 कलाक लाइट मिले पई, पंप वारनि खे 24 कलाक लाइट मिले पई ऐं हिते जेका वॾेरनि जा बंगला उन्हनि खे 24 कलाक लाइट मिले पई। भई ग़रीब मिसकिन जा घर जा माण्हू आहिनि उन्हनि खे 8-8 कलाक लोड शेडिंग में तड़पायो पियो वञे।